हेलो अस्सलाम वालेकुम। ये तो ही गवर्नमेंट तालीम हाई स्कूल दादू जा उस्ताद आहिनि। असां हिन खे 8 बजे खां जेको आहे कोशिशि कई आहे PMS में, मगर अञा ताईं का रिज़ल्ट नथी मिले। अञा ताईं असांजो पंच इन नथो थिए। ख़बर न आहे अलाए छा थींदो असांजो। सभई उस्ताद अॼु असांजी जेको आहे असेंबली बि जेको आहे सही टाइम ते न थी सघी आहे। असेंबली बि असांजी हिन गवर्नमेंट तालीम हाई स्कूल दादूअ जे उस्ताद न कराए सघिया आहिनि। छो जो इहा PMS करणी आहे। असांखे ॾाढा परेशान आहिनि उस्ताद। हाणे असांजे स्कूल में जेको आहे ही असांजो फयाज़ हुसैन हिसबाणी। साईं तव्हां छा था चओ हिन PMS जे बारे में? साईं हाणे हे सरकार जेका लॉन्च कयो आहे असांजे एजुकेशन डिपार्टमेंट PMS जे नाले सां अॼु सुबुह जो जीअं असां आया आहियूं सभई उस्ताद होॾां असेंबली फील्ड ते असां डिवाइस पंहिंजे मोबाइल ते परेशान लॻा रहा तूं ऐं हींअर कंहिंजी बि कोन थी करे ॻाल्हाए थो ॿिनि स्कूलनि ते बि ॻाल्हायो अथऊं उन्हनि सां बि इहा साॻी आहे। अलाए छा चकर आहे। साईं महिरबानी। साईं ताबिश बुखारी असांजो